FIR कटियो। मूं चयो दरियाह असांजो आहे, दरियाह ते धाड़ो नामंज़ूर। मूं ॿी त का ॻाल्हि न चई। मूं किथे चयो त झेलम मूंखे ॾियो, मूं किथे चयो त रावलपिंडी मूंखे ॾियो, मूं किथे चयो त लाहौर मूंखे ॾियो। मूं सिर्फ़ु इहो चयो त हीउ मुंहिंजो कुझु आहे, इन ॾांहुं जेको बि वधंदो उनखे मां ज़ालिम, उनखे मां फोरू, उनखे मां रहज़न चवंदुमि। सिर्फ़ु एतिरो ई चयो हुयो। बाक़ी सच कॾहिं बि छांव ते छांव भरे राह जो नालो न आहे, कंडनि भरी राह आहे, उभनि कोकनि ऐं उभनि कावनि जो नालो आहे। जंहिंखे बि लतीफ़ साईं बि चयो आहे त इश्क न आहे राह, इश्क बि हिकिड़ी सचाई आहे जो गभरू खेॾनि। को आम वाह जेको आहे त खेॾे, इन जे लाइ ख़ासि माण्हू खपनि। आशिक ज़हर पिया वैरसी वैसन घणो करे कसे जा हमेशह। जेसीं ताईं इंसान पंहिंजे पाण सां नथो मिले, पंहिंजे पेट खां मथे नथो चढ़े, पंहिंजे रूह दिल ऐं दिमाग़ सां हू मुखातिब नथो थिए, मुखाबिल नथो थिए, तेसीं ताईं सच जी उन अहमियत न आहे। ऐं जंहिं पल उहो पंहिंजे पाण सां मिलियो, उन पल हू कूड़ न हणी सघंदो। छो त हू कूड़ कंहिंसां हणंदो? भले दुनिया सां कूड़ हणे, पर पंहिंजे आॾो पंहिंजे पाण सां कूड़ न हणी सघंदो। इन लाइ असांखे पोइ बि एॾे वॾे जबर ॾाढ जे बावजूद बि बहादुर थी इन सॼी सख़्तीअ खे, इन सॼे ज़ुल्म खे मुंहुं ॾियणो पवंदो। न त अॼु असीं जंहिं लेवल में पीढ़ियल आहियूं, असांजा ईंदड़ नस्ल त ॾेखारजंदा ई न। ऐं बचाईंदो सच, बचाईंदी सादगी, बचाईंदी जिदोजहद, बचाईंदी ॾाहप, बचाईंदी हिकमत अमलियो। वठी हर जन्म वरबो, मिठा मेराण में मिलबो, ख़त्म हूंदा थींदी चिटी चांडण में। जी सिंध जी रहबर आज़म साईं जीएम सैयद। प्यारा दोस्तों, ये रहबर आज़म साईं जीएम सैयद फ़कत हिकु सिंधी बिरादरी या पर हिकु कबीले जो न आहे। ही रहबर आज़म साईं जीएम सैयद 7 करोड़ सिंधी अवाम जो रहबर आहे। रहबर आज़म साईं जीएम सैयद जी 122 सालगिरह वॾे जोश जज़्बे सां मल्हाई पई वञे। सिंधी क़ौम मोहब्बत अमुन भाईचारे वारी क़ौम आहे, कॾहिं बि इंतशार नाहे कंदी। सो काफ़ी रुकावटूं थियूं, उन जे बावजूद बि असां पहुतासीं। पुरअमुन आहियूं, को हथियार को अहिड़ो इंतशार हिते न धरती में रहे थो। रहबर जी सालगिरह हर माण्हू खे मल्हाए, पूरी दुनिया में मल्हाई पई वञे। सो इहो ई रहबर साईं जीएम सैयद भाईचार जेको आहे सिंधी क़ौम जो जेको सियासी काबो आहे, सो हिते क़ौम माण्हू ईंदा आहिनि। सो हिते कोई इंतशार न हलंदो। मां इहो चवंदुसि त जेको आहे सो पाकिस्तान जे जेके बि आहिनि, मां रियासत खे बि चवंदुसि त असांजी रुकावटूं न कयो। असां अमुन जा असीर आहियूं, असां रहबर साईं जीएम सैयद जा परस्तार आहियूं, पोइ लॻायूं। असां लतीफ़ जा पांधीअड़ आहियूं। असां सा फरमाए थो न त ईंदे चवनी आह, वींदे चवनी वे, छॾे सारो ॾे अंगण चूननि जे। हिते मोहबत मिलंदी आहे। जंहिं हिकु चकर सन जो पाणी पीतो, जंहिं हिकु चकर सन जी चुस्की पीती, यकीन कयो त उनखे ॿिए किथे बि मज़ो कोन ईंदो। अरे जीअं साईं रहबर आज़म साईं जीएम सैयद शुरू थी वियो त 4 साल पूरा पंजो शुरू थी वियो त का ख़बर सुध न आहे। ज़ालिम एजेंसी वारा, इदारनि वारा न बचड़े खे ज़ाहिर करनि था, न कुछ इंतजार में। अमड़ भी ईअं गुज़ारे वई, असां ईअं गुज़ारूं था। अबो बेचारो सहुरो मुंहिंजो, उहो बि पिछाड़ी अथसि, ॾुखनि में गुज़ारे थो। बस ये वेशी इदारा आहिनि जेका खंबे गुम करे ज़ाहिर ई नथा करनि। असां इंतजार में ज़िंदगी गुज़ारूं था। थी सघे तिन जे लाइ एहतजाज कयो वञे। अरसलान सैयद बचल बडाणी इन्हनि जी आज़ादी लाइ साईं कयो आहे। अहिड़ो दादा का बि न हुयो ॾोह गुना। बाक़ी सिंध जे हक़ लाइ वाकई आवाज़ उथाईंदा हुया, ग़रीबनि जी मदद का आवाज़ उथाईंदा हुया। अहिड़ो ॿियो त का बि न हुयो। हरूभरू ये वेशी दहशतगर्दी इल्ज़ाम ॾेई करे ते बस खंबे गुम करे छॾनि था, ख़बर ई नथी पए। महिरबानी कई वञे इहा, इन लाइ आवाज़ उथायो वञे। कारकुननि खे जबरन तौर ते खंबे गुम कयो वेंदो रहियो आहे। सालनि खां वठी उन्हनि खे टार्चर सेलनि में अज़ियतूं ॾिनियूं वेंदियूं आहिनि। उन में असांजा कई वॾा नाला आहिनि सिंध जा जेके इन में जेको आहिनि अज़ियतूं भोगे भोगे करे ॿाहिरि निकिता आहिनि। पर ही जेके नौजवान आहिनि, पंहिंजे वतन जे लाइ, पंहिंजे क़ौम जे हक़नि जे लाइ हमेशह आवाज़ बणजंदा रहंदा आहिनि। उन्हनि खे झुकाइण जे लाइ, उन्हनि खे रोकण जे लाइ हू हमेशह रियासत मुख़्तलिफ़ हुरबा इस्तेमालु कंदी आहे। उन्हनि मां जबरी गुमशुदगी बि हिकु आहे। अरसलान सैयद बचल बडाणी पोइ 4.5 सालनि खां वठी जेको आहे कश्मीर मां खंबे गुम कया विया आहिनि, जंहिंजे लाइ असीं मुसलसिल सरापा एहतजाज रहिया आहियूं। कराची हुजे, दादू हुजे, हैदराबाद हुजे, कंदकोट हुजे, कश्मीर हुजे,
घणनि ई पिरस कल्बनि ते असां वञी दाही थिया आहियूं। इन खां सवाइ बि असीं कोर्ट जो बि दर खड़कायो आहे, उते बि केस हलिया आहिनि पर को बि खड़तेल न निकितो आहे। इन खां सवाइ बि इन्फोर्स डिसिप्लिनस कमीशन आहे, वफ़ाक़ी कमीशन आहे, उन में बि उहो केस हलंदड़ आहे। बसि सिर्फ़ु GIT वेंदियूं आहिनि, इंक्वायरी थींदी आहे, वरी रिज़ल्ट ज़ीरो आहे। असीं हिन वक़्तु साईं GM साहिब जी आरामगाह ते अची सालगिरह जे हवाले सां शामिल थियासीं ऐं उन सां गॾोगॾु पंहिंजो एहतजाज बि रिकॉर्ड करायोसीं त जीअं ही जबरी गुमशद थियल माण्हू जेको आहिनि जल्द बाज़ियाब थी सघनि। किफ़ियात जॾहिं क़ौमूं पंहिंजे मक़सदनि में कामयाब थींदियूं आहिनि त उन्हनि जा क़ौमुनि जा नंढड़ा दुश्मन पंहिंजे नंढड़ी कम खे वॾो करे ॾेखारींदा आहिनि।